मेहड़ मां ख़बर शामिल कयो था। जमील मैसर जी रिपोर्ट मुताबिक़ यूसी गाई मैसर जे कॉलोनी जावेद 2 थरी साकिब टाउन दुबई टाउन जे रवास ने शमीर डेपर महबूब खोसो गुलाम कादिर रिंद हाफ़िज़ गुलाम रसूल बिरोई मोहम्मद सालिह चांडियो ऐं ॿियनि मीडिया सां ॻाल्हाईंदे एहतिजाज कंदे चयो आहे त बरसाति ऐं ॿोॾि खे 2 महीननि खां मथे अरसो थी चुको आहे, पर अञा ताईं असांजी कंहिं बि सरकारी धुर या कंहिं NGO जे समेत UCPP चेयरमैन जो उम्मीदवार सार नाई लधे नहीं असांखे टेंट राशन ॾिनो वियो आहे। असांजा घर टई पट थी विया आहिनि ऐं असांजे कॉलोनी ने ज़मीननि में केतिरा फुट पानी बीठल आहे। सरकारी तौर ते कंहिं बि क़िस्म जी सर्वे न कई वई आहे। असीं खुलियल आसमान हेठि उस पट ते वेठल आहियूं। असांजे ॻोठनि में कंहिं बि क़िस्म जी मेडिकल कैंप न लॻाई वई आहे। हिननि चयो त असीं बरसाति ऐं ॿोॾि सबबि मुकमल तौर ते तबाह थी चुका आहियूं ऐं असांजा बच्चा बुखू काटण ते मजबूर आहिनि। हिननि PP जे चूंडियल नुमाइंदनि ऐं PP तालके सदर महमूद अली खान मैसर खां मुतालबो कयो त असां रवासनि जी मालिकी करे असांखे टेंट राशन ऐं पाणी निकाल करे ॾिनो वञे ऐं सर्वे कराए असांजा ठहियल घर ठाराए ॾिना वञनि।